सेनेट जी 19 सीटुन ते चूंड में हुक्मरान इताद मैदान मारे वतो। सिंध असेंबली जी 12 सीटुन मां 10 ते पीपी, 1 ते एमक्यूएम ऐं 1 ते आजाद उम्मीदवार फैसल वाडा कामयाब। जनरल सीट ते अशरफ अली जतोई, दोस्त अली जैसर, कासिम अली शाह, मसरूर एहसन, नदीम भुट्टो, आमिर चिश्ती फैसल वाडा चूंडी विया। टुंडी सीट ते रुबीना कायम खानी, कुरतुल मरे टेक्नोक्रेट जी सीट ते सरमंद अली ऐं ज़मीर घुमरो सोभारा। अक़लियत जी सीट ते फौजूमल सेनेटर चूंडी वियो। इस्लामाबाद में टेक्नोक्रेट जी सीट ते मुस्लिम लीग नून जो इसाक डार कामयाब। जनरल सीट ते उस पार्टी जे राणा महमूद हसन जी कामयाबी। पंजाब में टेक्नोक्रेट जी सीट ते मोहम्मद औरंगज़ेब मुसद्दिक मलिक जी सोभ। केपी जी 11 सीटुन ते सेनेट जी चूंड मुलतवी। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां सेनेट जी चूंड मुलतवी करण गैर आईनी करार। संदसि चवणु आहे त मुल्क में बार बार आइन टोड़ियो पियो वञे। हू पंहिंजो हक़ हासिल करण लाइ आख़िरी हद ताईं वेंदा, पोइ ते न हटंदा। कंहिं बि मेंबर खे गैर क़ानूनी तौर कसम खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन केपी में आइन तहत चूंडूं मुलतवी कयूं आहिनि। केपी में ख़बर नाहे कहिड़ो क़ानून लागू कयो वियो आहे। सूबे में आइन ऐं कानून जी लताड़ कई पई वञे। मख़सूस सीटुनि ते कामयाब औरतुनि खे कसम खणाइण घुर्जे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत 8 जजनि खे पाउडर सां भरियल धमकी वारा ख़त। चीफ जस्टिस आमिर फारूक धमकी वारा ख़त मिलण ते तस्दीक करे छॾी। आईजी ऐं डीआईजी तलब। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे त धमकी वारा ख़त लिखी इंथ्रेक्स जो ॿुधायो वियो आहे। ख़त में बुनियादी तौर धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इरसा पाणी जी विच टिरो खे फार्मूले तहत करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ख़रीफ़ जी मुंद दौरान पाणी जी पोइ 30% करार। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान में इस्तेमाल कटौती करण जो फ़ैसिलो केपी खे आजो करार ॾिनो वियो। शिकारपुर पुलिस तरफ़ां मदे जी गड़ी तेगो गड़ी शाहू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन। धाड़ेलनि जो वधीक थाक तबाह कया विया। केतिराई जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी इरफान समे जो चवणु आहे त ॾोहारनि जी मौजूदगी जे इतलाह ते ऑपरेशन कयो पियो वञे। खानपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद लंजू लाड़ो वटि ॾोहारनि जो पुलिस चौकियुनि मथां हमलो। जदीद हथियारनि जो इस्तेमाल। पुलिस ऐं रेंजर्स पहुची वई। इलाइक़े खे कड़ो फायरिंग जी ॾेवट सबबि इलाइक़े में ॾहका। एसएसपी शिकारपुर चवणु आहे त वधीक नफ़री तलब करे ॾोहारनि जो घेरो तंग कयो पियो वञे। ओबावड़ो भरिसां रोंदे कचे वारे इलाइक़े मां 2 भाइर मुगवी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त 1.5 महीनो अॻु अगवा थियल मोहम्मद नवाज़ ऐं रब नवाज़ सुमरो खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब करायो वियो आहे। इलाइक़े में मुगवियुनि जी बाज़ियाबी भुंग एवज़ भरण जा चोगोन। कच्छ में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत हेठि आला सिधही इजलास। डीआईजीज़ ऐं एसएसपी जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। एसएसपी कश्मीर लाइ 5 लख रुपया रोक इनाम जो ऐलान। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त कचे में मुक़रर पुलिस एहलकारनि खे अलर्ट कयो वञे। इंटेलिजेंस नेटवर्क वधीक मज़बूत कयो वञे। धाड़ेलनि जे थाकनि ऐं संदर मददगारनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ थियणु घुर्जे। लाड़काणे जे सिविल लाइन थाणे जी हद पुलिस हेडक्वार्टर में 12 जी मामूली ॻाल्हि तां जहिड़ो। फायरिंग जे नतीजे में नौजवान क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। पुलिस वाक़े बाद 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जे वारसनि तड़ां लाश एसएसपी चौक ते रखी धरणो।